जेकॾहिं मूमल जो रिश्तो बेहंद थियो न, सोट रही चाचे वारनि जी मुंडी मरोड़े छॾींदुसि। थधो थी बा, थधो थी। ये कीअं थो थी सघे? खुदा न कंदो, पर जेको कुछ मां ॾिसां पई वो खैर नजर नथो अचे। थी सके तो मूमल भटकी वही हुजे ऐं चाचे वारा उनखे सिधे रस्ते ते आणण जी कोशिश कंदा हुजनि। अदा ये लस्सी विलोड़न खां त बहितर आहे त तव्हां अचे रिश्ते जी ॻाल्हि पकी करे वञो। ठीक है, ठीक है, मां सिर्फ सोट सां ॻाल्हि ॿोल कयां, मयार लाया चाचे वारनि सां बि वात टुकाणी कयां थो। ॾिसां कीअं नथा ॾियनि मूमल जो संग असां। माणे कहिड़ी ॻाल्हि कर, छो हियां ते मुंझ कयो? अबा ॻाल्हि इहा आहे त मूमल जे बारे में छा सोचो अथई? छा थियो आहे मूमल खे? मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हुनजी शादीअ जे बारे में। अमां तकड़ बि कहिड़ी आहे, अञा दादा वॾे खे अचण दे, ऐं उहे सौट वारा बि तकड़ कोन था कनि। पुट लाज़मी न आहे सोटनि वारनि खे संग ॾियण जो। अमां सौट वारनि खां सवाइ असां ॿिए हंधि सोचे बि नथा सघूं। पर मूमल जी त उते मर्ज़ी न आहे। मूमल केरु थींदी आहे पंहिंजी मर्ज़ी हलाइण वारी? पुट मूमल खे बि साह आहे, हुनखे पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअण ॾियो। पर सौट वारनि खां सवाइ ॿिए हंधि मूमल जो रिश्तो हक़ न थींदो। ॿिया बि धारिया न आहिनि, पंहिंजा आहिनि। केरु आहिनि? पुनल जो छोकिरो महबूब। अमां तूं चरी त कोन थी आई, हेॾे कीअं रिश्तो कंदासीं? दिमाग़ त ख़राब कोन थी? पुट औलाद जी मोहबत पीउ मां खे चरियो करे छॾींदी आहे। ॾिस अमां, मूमल नादान आहे, उनखे तूं सम्झाए, उनजो तरफ़ न वठ। तूं छा थो सम्झे त असां मूमल खे न सम्झायो हूंदो? छा थी चवे? हक़ थी घुरे। कहिड़ो हक़? जीअण जो हक़। पुट जीअण जो हक़ थी घुरे। असां हुनखां ज़िंदगी त कोन था कसियूं। पर महबूब त मूमल जी ज़िंदगी आहे पुट। उनखे महबूब खां सवाइ जीअणो पवंदो। जेकर मूमल खे ज़िंदा ॾिसणो अथव न त पोइ ज़िद छॾणो पवंदई पुट। मां मजबूर आहियां। मजबूर न, तूं मगरूर आहीं। बाबा तव्हां बि? हाँ पुट, इन मामले में मां पंहिंजी धीउ जी वकालत कंदुसि। बाबा जेकर इहा ॻाल्हि आहे त अधी खां कुझु मां सवाल कंदुसि। केतिरा सवाल कंदे तूं हुनखां? हाँ, असां हुनखां एतिरा त सवाल कया आहिनि जो हाणे हुनमें जवाब ॾियण जी छा पई न रही आहे। बाबा जेकॾहिं तव्हां सभिनि जी इहा मर्ज़ी आहे न त पोइ अदा वॾे ऐं सौटनि सां में बि तव्हां पाण बि हुनजो फिक्र तूं न कर। जॾहिं तुंहिंजो वॾो भाउ आयो त असां हुनखे पाणी राज़ी करे वठंदासीं। हाँ पुट, तूं उल्को न कर, बस तूं रुगो माठ रहिजा। ॾेई वई आहे, पर मूं कोन चयोमांसि। सोच में त मतां तोखे का ॿी पसंदि हुजे। अम्मा मूंखे त परवीनी पसंदि आहे। हा बाबा, पोइ सुभाणे साईं वञी थी रिश्तो पको करे अचां। छोकिरी मलूक ऐं हुनरमंद आहे। अम्मा अदा राज़ी थियो? बल्लू त राज़ी थियो, पर वॾे खे मुंहुं केरु ॾींदो? अदा वॾे जी ख़बर न आहे त कॾहिं ईंदो। साल बि लॻी सघे थो त 5 साल। नेठि त ईंदो, पोइ हुनखे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? अदा खे आउं ख़त लिखी रवानो करे छॾींदसि। अलाह कंदो त कावड़ झकी थी वेंदसि। ऐं तुंहिंजे सोटनि सां मुंहुं केरु ॾींदो? अम्मा मुंहिंजे रिश्ते लाइ सॼे ॻोठ जो राज़ लाज़मी आहे छा? तुंहिंजे सोटनि खे राज़ी करण जी शर्त तुंहिंजे नंढे भाउ जी आहे। ऐं जे सोट राज़ी न थियनि त पोइ? अलाह ख़ैर कंदो। जेकर तुंहिंजी ख़ुशी इन में आहे त पोइ असां पाण ई सभिनी खे मुंहुं ॾींदासीं। तूं महबूब वारनि ॾे नियापो कर त रिश्ते लाइ अचनि, वधीक जेको अलाह खे मंज़ूर। अम्मा उस मंगेती ने कपड़ा वठी आई आहे। चाची अञा त मंगणो बि न आहे थो। हाणे खां वठी उस पंहिंजे मंगेती जे लाइ कपड़ा ठाहिण शुरू करे छॾिया। सही अम्मा चरियो थियो वती।
चए थो त शादी खां अॻु में 50-60 जोड़ा घुराईंदुसि। सही त चवे पियो चाची, कहिड़ो हू रोज़ रोज़ शादी कंदो। ऐं अम्मा मस्तानो त आहे वेचारो, मंगे दी जे पोयां दीवानो थी वियो अथई दीवानो। चङो तूं हाणे जल्दी ठाव धोई वठ त हलूं, किथे इहे न थिए जे आयो न घर में सॼो घर मथे ते खणी ॾींदो। हा चाची, हितां खां दरगाणी केतिरो परे आहे, तूं पाणे वञी कपिड़ा ॾेई अचीस न। ऐं अम्मा ऐं पाण वञा जॾहिं आई छा, मूंखे कहिड़ी ख़बर अॼुकल्ह कहिड़ो फैशन थो हले, तूं हली पाण ॿुधाईसि। चाची, कपिड़ा त दरगाणी सिबंदी न। ऐं अम्मा तोखे रहमत जी ख़बर कान्हे, मूं वांगुरु सफ़ा मोगी अथई। हा चङो ठीकु आहे, बसि ठाहिण ते वठां त मां तव्हां चल। वारी कजो। हाँ हाँ चाचा 100 टका थिया। अबा यूसुफ तो उता कते दो कम सच्चा। हाँ चाचा खाटी ते वेंदासीं। चरियो आई छा पुट, हिन वक्त खाटी ते वेंदो छो चाचा? अब्बा हींअर ॾींहुं पियो थो कोहे ऐं तव्हां खाटीअ ते वेंदो। चाचा हींअर न, शाम जो। कॾहिं तो चवी हींअर, कॾहिं तो चवी शाम जो। पुट तबियत सही आहे न? हाँ चाचा तबियत सही आहे, पर सौट अचे न त उतां केॾे मोकिलिजोसि। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आई। तूं सम्झंदे कोन, यूसुफ लाइ न, पंहिंजी फरज़ाना खे ॾिसण आयो हो। हाँ मां भी चवां कि रोना छो पियो हणे, हाणे भी वञी ॾिसेसि, पता दर ते न बीठो हुजई। पाण ई उस में सड़ी सड़ी पचंदो, फरज़ाना बि हिन खे सम्झी वई अथई। हिन जे अचण सां वञी थी कमरे में लिकी वेही रही। अलाह ख़ुशि रखंदुनि। बाक़ी जोड़ी अहिड़ी ठहंदनि सदोरी जो वञी थिया ख़ैर। ख़ुदा बद नज़र खां बचाईंदुनि। आमीन। पंहिंजी मुमल लाइ कुझु सोचियो अथई? छा सोचा, मुंहिंजो दिमाग़ ई कमु करणु छॾे ॾिनो आहे। ईअं था कयूं, पुनियल वारनि खे ॾियूं था इजाज़त त अची मम्मी विझी वञनि। हाँ पर मींहं जी ठां जी केरु मोह ॾींदो? मींहं जे करे पंहिंजी न्याणी जी हयाती त नाहे न बर्बाद करणी। 2-3 ॾींहं ठां कंदो, पोइ पाणी माठ करे वेंदो। शेरन सौदी मां हुनखे केरु मोह ॾींदो? हाँ अची ॾाढी में पंहिंजो पटको लहराए विया। असां त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुका आहियूं, पर मूमल जी त अञा पूरी ज़िंदगी पई आहे। अड़े जे मूमल जी ख़ुशियुनि जो ख़्यालु अथई न त जंग ते चोटणी पवंदई। अरे मां त पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त करे ईंदुसि, पर ख़ौफ़ थो थिए त किथे मुमण न खड़ो थी वञे। अञा सिरीअ में साह आहे, पया मुंहुं ॾींदासीं। तूं खणी बिस्मिल्लाह कर। चङो, शेरल सऊदीअ मां अचे, मिंट में रखंदासीं। हुन को मुंहं जो अलाह भलो करे। हींअर वक़्तु आहे,
शेरल जे हूंदे कॾहिं बि मूमल जो घर आबाद थी न सघंदो। तोखे कहिड़ी पक आहे त मंगणीअ खां पोइ सभु माठ करे वेही रहंदा? थोरो गोड़ थियो त जल्दी शादी कराए छॾबी, पोइ पाण ई सभु माठ थी वेंदा। पर मूंखे त कोन थो लॻे त को मींहुं ईअं मुड़ी ॾींदो। अलाह सणाई कंदो, तूं ड्रिज न, तूं खणी बिस्मिल्लाह कर। मूमल त अॻे ई असांजे सहारे पइजी, जे असां बि हार मञी त मूमल त जीअर ई मरी वेंदी। मां ॼाण तुंहिंजी बि इहा मर्ज़ी आहे त कयूं था बिस्मिल्लाह, वधीक मूमल जा भाग। तो उर्स जी ऐं महबूब जी कट्ठे शादी करायूं। न, उर्स के छॾबो, बाक़ी महबूब ऐं यूसुफ जी शादी कट्ठी कराइबी। किथे अदा वारा ईअं न सम्झनि त असांखे विसारे छॾियो अथनि। मञो तो त लख रुपए जी ॻाल्हि कई आहे, मूं त इहो सोचियो बि कोन हो। अलाह सणाई कंदो, ॿिन्हिनि जी शादी धाम धूम सां कंदासीं। फसल लहंदो उर्स जी बि शादी कराईंदासीं। अम्मा तुंहिंजी ॻाल्हि मथे कईसीं, हाणे महबूब ॾे नियापो मोकिल त पीउ मांखे रिश्ते जे लाइ मोकिले। अम्मा अदा राज़ी त आहे न, मूंखे केरु राज़ी आहे केरु न, तूं हिनखे छॾ, तोखे जेको चइनि तूं उहो कर। पर अम्मा मूंखे डप थो लॻे, किथे अदा कुझु। असां वॾा वेठा आहियूं न, घर जो फ़ैसिलो करण वारा। अम्मा जीअं तव्हांजी मर्ज़ी। मर्ज़ी असांजी न आहे, तुंहिंजी मर्ज़ीअ जे अॻियां मजबूर आहियूं। हाणे तुंहिंजी ख़ुशियुनि जे ख़ातिर ज़माने खे बि मुंहुं ॾींदासीं। मुंहिंजी प्यारी अम्मा, अलाह कंदो सोभारी थींदी, पंहिंजी ज़िंदगी ख़ुशगुज़ार थी। चल असांजी ज़िंदगी बि तोखे लॻे। ये छा थाम त ॾिसो कीअं पकड़िया पिया आहिनि। अरे इन ॿारनि जी मां थी आहे पर अकुल कोन ये त थाम पकड़ी वेठी। असीं बि असीं घर उछो उजरो करे वेठा हूंदासीं। अरे ही त ॾिसो पकड़िया कीअं पिया आहिनि। जे अची वञे का पाड़े जी माई उहा त खिली माली ॾिजो छा। दादी चाचा महबूब काथे आहे? सदक वञा कुर्बान थे। ए पा चाचो महबूब कमरे में आ। हाय किताब वो वॾा कम था कनि, ॿियो वरी छा। चाचा हे कुफी तव्हांजे लाइ। अच्छा चलो तूं वञ। छा लिखी लो जो एॾो ख़ुशि पियो नज़र अचे। अम्मा मूं महिल पंहिंजे घर वारनि खे राज़ी करे छॾियो आहे। हाणे तूं ॿुधाए कॾहिं थी वञे रिश्ते जे लाइ? हा इहा त ॾाढी ख़ुशी जी ख़बर ॿुधाई अथई। अम्मा मां त ख़ुशि तॾहिं थींदुसि जॾहिं तूं रिश्तो पको करे ईंदी। अरे पुट असीं सुभाणे ई वेंदासीं, पर अलाए छो मूंखे यकीन नथो अचे।
मां अलाह सलाई कंदो तू रोज सुबह शाम थी दुआ घुरी हली वञ जाए इस तो पाण सलाई थी थिए अल्लाह कंदो मुझे पुट के खुशी मिलंदी। कॾहिं तयारी कई अथई अम्मा? अदा वारनि जे घर थी वञा। अम्मा कहिड़ो तुंहिंजे अदा वारनि जो घर परे आहे? रोज़ त वेंदी आहियां। पर मां कुझु ॾींहं रहण लाइ थी वञा। ॿारनि खे स्कूल लाइ तयारु केरु कंदो? ॿारनि खे मां साण वठी थी वञा, उतां ई स्कूल मोकिले छॾींदीमान। जेकर हिते आहीं त तुंहिंजे अदा वारनि जो घर परे नाहे, जे उते हूंदी त हे घर परे नाहे। जेकॾहिं को कमकार हुजेव त नियापो मोकिलिजो। अलाह सणाई कंदो। अम्मा कहिड़ो कमु आहे, मां पाणे करे छॾींदसि, तूं घरी ॿ चार रातियूं रही अच। चङो चाचा। पोइ आख़िर छा सोचियो अथई? छाजे बारे में? छोकिरी असां वटि भले महीनो तरसी पियो, हा मां असांखे को एतिराज़ आहे, पर 2-3 ॾींहं हाणे उते हुजे त बहितर हो। छो अदा शेरल सां ॻाल्हि ॿोल नथी थिए छा? 2-3 दफ़ा कोशिशि कई में फोन ते ॻाल्हाइण जी, आख़िर वञी नंबर मिलियो। ख़बर अथई त हमरा छा पियो चए? छा चयो? चए पियो त असां वटि कमु कंदो हो, कमु छॾे हलियो वियो आहे। तो अबा पंहिंजो नंबर कोन्हे छा? न मां अदी जेसी मुझे शेरल सां ॻाल्हाइण थिए तेसी तूं पंहिंजे घर वञ त बहितर आहे। अबा जेकर 2-3 ॾींहं रहे हा त का वॾी ॻाल्हि कान्हे। अम्मा ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। उते चाची ऐं चाचो अलाए कहिड़ी खिचड़ी पचाईंदा हूंदा, उनजी बि त का ख़बर पए न। इहे उते हूंदी न असांखे सभु रिपोर्टूं मिलंदियूं। अदा हाणे 2-3 ॾींहं तरसी पोइ वेंदसि। अॼु आई आहियां, सुभाणे वापसि वञा। चाची चंबी अलाए ॿाहिरनि तड़े कढी। चाचीअ जो आहे दिमाग़ ख़राब, खिखराटियूं कढी हुजां त चए छा थी? अम्मा तूं रही पओ, ॻाल्हि खे सम्झ। तू इते वेठो आई, वञो उताक में वे। हाँ मां उतां करे त वञा थो। तव्हां इहो ॿुधायो तव्हां केॾी महिल वेंदो? असां अॼु ई वेंदासीं, पर तोखे तकड़ छो अची थी आहे? पर वेंदो केरु? सॼे ॻोठ खे वठी वेंदुसि। केतिरा भेरा सम्झायो तूं? आऊं तुंहिंजो पीउ ऐं भाउ वेंदासीं। पर अदा त शहर वियो आहे। कहिड़ो असीं हाणे था वञूं, राति वेंदासीं। तूं हाणे वञो उताक ते, मूंखे कमु करणु ॾे। ठीकु आहे। हाँ पर मां हिन कजो। हाँ निकाह विझरायो, मोमल खे गॾु वठो ईंदासीं बस न। तोसां गॾु हूंदी आहियां त वक़्तु गुज़रण जो एहसास ई न थींदो। इन जो मतिलबु त असां बि। हाँ महबूब, तूं ऐं मां उन भरियल ॿेड़ीअ में सवार आहियूं जंहिंमें कॾहिं ॿुॾण जो ख़ौफ़ महसूस न थींदो। हाँ मोमल, तूं सही थी चवीं। असांजे प्यार कॾहिं बि इहो महसूस ई न करायो त को असां बि हिते हुयासीं।
मां सम्झा थो सोट में वरी ॿिए जाने पतो आहे। साईं साईं ॾिसो जूसो छा थो चए? अरे चंद्रा मुंहिंजे नालो जूसो न यूसुफ आहे। जे तूं साईं ते खिलू कंदे न त पोइ मां तोखे जूसो चवंदुसि। हा रमू सौट आहे बादशाह माण्हू, सौट खे कहिड़ी ख़बर त इश्क कीअं थींदो आहे। सचो आहे साईं, सफ़ा सचो आहे न। मां त चवां थो न सचो आहे। हिनखे कहिड़ी ख़बर त मरीअ में मोर आहे या न? रमू मोर त पखी आहे, हर हंधि थी सघे थो। बिल्कुलु ग़लति। मोर मरीअ में हूंदो ई न आहे। कॾहिं चई थो त मोर थधि में न रहंदो आहे ऐं कॾहिं चई थो त कांव थधि में न रहंदो। रमू तुंहिंजी त ख़बर ई कान थी पए। ओ अकुल जा अंधा, तोखे कहिड़ी ख़बर त कोटे में बि कां हूंदो आहे या न? कालो अॼु तोखे रमू वठ न ॾींदो। हेड़ा ॿार बदु ॿार। आख़िरकार मां साईं जो गारड आहियां, गारड। हा यार मज़ो नथो अचे, उथो थलूं ॿाहिरि हली चकर। मज़ो कीअं ईंदो, हाणे त निंड बि न ईंदई सोट। रापो हलो होटल ते चांहि पी अचूं। होटल ते जो हलंदे पैसा केरु भरींदो? पैसा बाबा मां भरींदुसि। हाणे वारे जूसा वारो कर न पो। उथ 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 हलो साईं हलो हलो वारे जूसे खे चती दा चाड़ियो। बस पापड़ भैया अब अम्मा छाड़ी सिलाई के चाचे आया, चाचे जी लाइ चांहि ठाहे। चाची जेकर मानी खाई त अॻु में मानी करे वठां। न अम्मा सिर्फ चांहि करे वठ। जीअं चाची तुंहिंजी मर्ज़ी। अदी कंहिंजा पई कपिड़ा सिबी? अदी तुंहिंजी छोकिरीअ जा आहिनि, मरियम ॾेई वई हुई। अदी तूं ॾे हवाल तुंहिंजो भला कीअं अचण थियो? अदी मुंहिंजा हवाल ख़ैर जा। छोकिरे सफ़ा वेहण ई कोन ॾिनो, चए थो त शादी कंदुसि त परवीन सां, न त ईअं वेठो हूंदुसि। इन करे त तो वटि आई आहियां। मूं छोकर खे चयो त छोकिरियूं त ॿियूं बि घणियूं आहिनि। अदी छोकिरियूं त ॿियूं बि घणियूं आहिनि, पर मुंहिंजी छोकिरी लखनि में हिकु अथई। तॾहिं त मूं तो वटि आई आहियां। अदी रिश्तो वठण आई आहियां या विढ़ण? विड़ी बि वठंदीसांइ। अदी वधीक ज़ोरावर आई। छोकर पोइ चवे त चाची रहमत संग कोन ॾींदी। मूं चयो शुक्र आहे जो इन जी छोकिरी पसंदि कई अथई। जेकर ॿिए जी छोकिरी पसंदि करे हा त तोखे बि ख़बर पए हा त संग वठण जे लाइ कीअं जुतियूं घसाइबियूं आहिनि। ॿिए हंधि त मां बि कोन वञा हा, पंहिंजे छोकर खे इते ई राज़ी कयां हा। अदी अॼुकल्ह जो औलाद कंहिंजी मञे ई कोन थो। अहिड़ी पिट त न ॾे माई। मुंहिंजो छोकर अलाह हयाती ॾींदुसि, कॾहिं कंध खणी बि मां कोन ॻाल्हायो आहे। बेशक अदी अहिड़ो औलाद नसीबनि वारनि खे मिलंदो आहे। शुक्र आहे अदी। भाभी भरी देखो नओं पुराणो हाल आहे। हा अदी मरियम न्यापो मोकिलियो आहे त राति ईंदासीं। केरु खणी आई न्यापो? माई रहमत आई हुई, हींअर न्यापो ॾेई वई आहे। भाभी वरी हथ त विझूं था, पर ख़ौफ़ बि ॾाढो थिए। अलाह सुणाई कंदो, दिलि जाए कर। अरे इहो त सुठो थियो जो पंहिंजी नुंहुं हिते कान्हे का, जे न त सॼो घर मथे ते खणी ॾिए हा। मूंखे पाण इहो ई ख़ौफ़ हुयो, जेकर खुड़क पयसि त सॼे ॻोठ में ढंढोरो मचाईंदी। भागवरी रिश्तो रुगो पको थी वञे, पिया मुंहुं ॾींदासीं। अञा त सणाई थींदी थी अचे, पोइ जो बि अलाह मालिक आहे। पर असां त पंहिंजे तरफ़ां खां पूरी कोशिशि कयूं, हाणे जेको न्याणीअ जो नसीब। जेकर हूंदसि सणाई त केरु कुझु बि न करे सघंदुसि। हा पर वॾे में वॾो शैतान त इहो मींहुं आहे।